हर साल जी हिन साल भी सिंध टीवी न्यूज़ की तरफा ऐलान सकाफ़त औरत की आज़ादी और सिंध की खुशहाली बाबत परालो में तैयारियों उरूज ते पहुतल आहिनि। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार इन रीति वंडिया आहिनि। न्यूज़ तरफ़ां तमामु बहितरीन उनवान जी चूंड कई वई आहे। उन्हनि अंदरि इहा सुजागी पैदा नथा कयूं त असांजो समाज पंहिंजी हक़ीक़ी मंज़िल खे नथो माणे सघे। जीअं हिकिड़ो घरु जेसी ताईं उन में औरत जो सहकार न आहे त उहो कामयाबीअ सां हमकिनार नथो थी सघे। तीअं असांजो पूरो इंसानी समाज बि जेसिताईं असां औरत खे हक़ीक़ी आज़ादी नथा ॾियूं त असांजो उहो समाज सुधारे जी तरफ़ न वेंदो बल्कि बिगाड़ी पैदा थींदो। ठीक है जारी आहे त इंशाअल्लाह हिन उनवान खे जेको आहे मद्देनज़र रखंदे असां औरत जे हक़नि जे हवाले सां उनजी आज़ादी जे हवाले सां सिंध जी ख़ुशहाली जे हवाले सां जेका बि असांजो भलाई थी सघंदी या ॿारनि जे हिसाब सां जेको आवाज़ु उथारे सघंदासीं असां उथारींदासीं। ऐं उन खां अलावा सिंधी वारनि खे बि असां मुबारकबाद ॾींदासीं त उहे हिन प्रोग्राम जे हवाले सां इंतिहाई महिनत कंदा पिया ऐं असांखे बि उन्हनि जी करे जोश जज़्बे में इज़ाफ़ो थिए थो पियो। इंशाअल्लाह असां भरपूर नमूने सां हिन ॾींहं खे मल्हाईंदासीं ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सिंध टीवी न्यूज़ जे हर साल जीअं हिन साल 7 डिसंबर जो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो आहे ऐं हुन में जेको स्लोगन रखियो आहे अनुमान रखियो वियो आहे औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली बाबति तव्हां छा चवणु? हर साल जीअं हिन साल बि सिंध जो जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे उहो जोशो ख़रोश सां 7 डिसंबर ते मल्हायो वेंदो। उन में जेको आहे सो सिंध टीवी न्यूज़ जे तरफ़ां जेको उनवान रखियो वियो आहे औरत जी आज़ादी उहो बि जेको आहे सो जोशो ख़रोश सां उनखे मल्हायो वेंदो। इन जेको आहे सो रैलीअ में असां पंहिंजे स्कूल जे तरफ़ां पंहिंजे ॿारनि खे रैलीअ में शामिलु करे पुरजोश जेको आहे सो ॾियारो मल्हाईंदासीं।